केॾे थो अब नंढड़ा तव्हां थोरो पोइतो कतार ॿधी वियो नंढा पोइतो वॾा समूरे उथो तो बोले आखिर में नमाज में आखिर में वेंदा आहियो न बाबा शाबाश उथो उथो सब भलड़ा छोकरा सब उथी वञो पोए पासे में भली कतार ॿधी वियो तव्हां वॾड़ा थोड़ा वधी अचो भी हे खोले से खोले वधीक वेझो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन वअला आलिहि अत्तय्यिबीन अत्ताहिरीन अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल कुरानिल मजीद वल फुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम उनते बुलंदियों थियों ख़त्म बलगल उला बिकमालिही जै खोलिया सब गम अलम कशफत दुजा बिजमालिही सीरत सूरत में उत्तम हसनत जमीउ खिसालिही आमाहु महबूबे मनम सल्लू अलैहि व आलिही सल्लू अलैहि व आलिही दरूद शरीफ अल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहतरम दोस्तों, ॿिनि टिनि ॾींहंनि खां वठी ज़ुकाम नज़लो उन जो असर आहे, इन करे गले में उहा ताक़त नाहे जो मां सही बयान करे सघां, पर चूंकि हिन ॻोठ में कॾोको खां वठी मुसलसल ईंदो रहियो आहियां ऐं मौलाना इदरीस साहब जी भी पुरज़ोर इल्तिजा हुई त कंहिं भी सूरत पेश थियो।
इन करे इन बाबरकत महफ़िल में मां अवां जे अॻियां हाज़िरी भरी आहे। अल्लाह खां दुआ आहे त रब साईं जो कुछ चवराए वो कबूल भी फरमाए। ज़ोर सां चओ आमीन। मां जेका आयत पढ़ी आहे उहा तव्हां सभिनी नंढड़नि वॾनि खे यादि आहे। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। औरतनि मर्दनि सभिनी खे इहा आयत लाज़मन यादि हूंदी। अॼु जो बयान बग़ैर सुर जे इन आयत जे मुतल्लिक़ आहे। अवां खे ख़बर हूंदी त नबी साईं जा सौट घणा हुआ। हज़रत अली साईं भी नबी साईं जो ॻाल्हायो न साईं थोरो तकरीर उहा भली आहे जंहिंमें जमात ॻाल्हाए। छड़ो मौलवी ॻाल्हाए त छा थियो। ॿई पासा तव्हां गुफ़्तगू कंदव त दिमाग़ में ॻाल्हि सम्झ में वेंदी। नबी साईं खे 11 चाचा हा। घणा? 12 नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वालिद माजिद हज़रत अब्दुल्ला। 11 सोने जा चाचा हा। पर नबी साईं 40 सालन खां पोइ नबूवत सां सरफराज़ थिया। एतिरे अरसे में नबी साईं जा घणा ई चाचा फौत थी विया। हुजूर जे नबूवत जे ऐलान करण खां अॻु में 4 चाचा नबूवत जे दौर में मौजूद हा। हुजूर जन पंहिंजे कुरान शरीफ में हुक्म आयो अंज़िर अशीरतकल अक़रबीन। ऐ सोना पहिरियों पंहिंजे वेझनि करीबन खे डिजार जहन्नम जी बाहि खां उन्हनि खे क़बूल इस्लाम करा। ज़ोर सां सुभान अल्लाह। पहिरियों हुजूर जन दावती पंहिंजनि खे ॾिनी। चइनि चाचनि मंझां 2 चाचनि इस्लाम कबूल कयो, 2 चाचनि इस्लाम कबूल न कयो। हजरत अब्बास हजरत अमीर हमजा रज़ी अल्लाह अन्हुमा इन्हनि ॿिन्ही सोने ते ईमान आंदो। हजरत अब्बास जो पुट ओ छोकरा ॾिसो अॻों वेठा आहियो। बाबा हिते अॻों वेठा आहियो त गौर सां ॿुधो, तवजे सां ॻाल्हि सम्झो ऐं तव्हां जहिड़े नंढड़े जी ॻाल्हि ॿुधायां थो। हज़रत अब्बास नबीअ जे चाचे जो हिकिड़ो फर्ज़ंद हो अब्दुल्ला। वो 8-9 सालन जो हुयो। पंहिंजे पीउ अब्बास खे चयईं त अब्बास जॾहिं हुजूर सां गॾु कहें जंग ऐं जिहाद ते वञो त मांखे बि मां नंढड़े खे बि वठी वञो। असांजे नंढड़नि खे ऐं औरतनि खे त लॾ में इहे ख़ुशि हूंदा आहिनि
छोकरा औरतूं सिंधीअ में आहे मशहूर त इन्हनि खे लॾ में मज़ो ईंदो आहे पर ही नंढड़ो एॾो अक़लमंद हुयो जो पंहिंजे पीउ खे चयईं मां इन लाइ तव्हां सां हलणु चाहियां थो जो सोणे करीम जी अदाऊं राति जो ॾिसां त नबी साईं सुम्हंदा कीअं आहिनि ऐं कहिड़ी महिल राति जो उथंदा आहिनि ऐं अल्लाह जी इबादत कीअं कंदा आहिनि मां नंढड़ो बि सोणे करीम जे इन्हनि आदतनि खां फ़ाइदे वारो थी अहिड़ा अमल मां बि साईं जन वांगुरु कयां ॿुधो तवजे सां ॿुधजो हुजूर जन जंगे ख़ैबर ते तैयार थिया हज़रत अब्बास पंहिंजे पुट इन अब्दुल्ला नंढड़े खे बि वठी हलियो सफ़र कयूं उठनि घोड़नि ते सफ़र हो थकी पिया राति थी पाणीअ जो चश्मो हो जबलनि में उन जाइ ते जाइ ठाहियूं त हिते सभु कुझु आहे थक पटे सुभाणे पोइ अॻिते हलंदासीं सभिनी घोड़ा उठ छोड़े सुम्ही पिया नंढड़ो अब्दुल्ला ॿिया सभु सुम्ही पिया सभु वॾा ख़ुदि हुजूर बि आरामी थिया पर नंढड़ो अब्दुल्ला सुम्हियो न निंड न कयईं इन लाइ त ॾिसां त सोणो करीम जन कहिड़ी महिल उथंदो छा कंदो दिल में ख़्याल आयुसि त सोणो करीम हाजत महसूस कंदो भितर भी ठाहे रखां डंदन भी ठाहे रखां नबी साईं उथंदो त पाणीअ सां वुज़ू भी फरमाईंदो वुज़ू पानी भी ॾाढो थधो आहे सियारे जी मौसम हुई छा कयईं उठ मंझां चौरी खोलियईं चौरी समझो था चौरी खीर वारी चौरी खोले इन नंढड़े चौरी खोले उन में थधो पानी भरे ये ॾिसो एक कपड़ो मथे करे चौरी पंहिंजे पेट सां लगाए मथों उन जे कपड़ो विझी मथां लोई विझी हथड़ा हीअं वेढ़े उन पाणीअ खे पंहिंजे जिस्म सां सॼी राति गरम रखे तव्हांजो सजर जहिड़ो थी वियो पंहिंजे जिस्म सां उन नंढड़े उनखे गरम कयो रात जो आखिरी वक्त थियो बुखारी शरीफ जी सही हदीस में मौजूद है हुजूर जन पान फरमायो रात जे आखिरी हिस्से में अल्लाह जी जात खास रहमत सां आसमाने दुनिया ते हेठ लही ईंदी आहे ऐं सवाल कंदी आहे हल मिन मुस्तगफिरिन आहे को माफ़ी वठण वारो आसमानन खां सवाल ईंदा आवाज ईंदो आहे को माफ़ी वठण वारो गुनाहगार आखिरी वक्त में मुझे अॻियां झोली पथारे त मां सभु गुनाह लाहे जीअं मां रब सुभान आहियां तीअं पाने खे भी पाक बनाए छॾियां हल मिन साइलिन बियो सवाल अल्लाह कंदो आहे आखिरी वक्त रात जो
आहे को सवाल करण वारो पंहिंजी ज़रूरतूं माखां घुरे इंदना खज़ाइनु समावाति वल अर्ज़ मूं वटि आसमाननि ज़मीननि जा खज़ाना आहिनि वो सवाल करे त मां झोली भरे छॾियांसि ज़ोर सां ॿुधो वरी सवाल कंदो आहे हल मिन मुब्तलिन आहे को मुब्तला दुख में को फाथल को बीमारी में फाथल रात जे आखिरी हिस्से में गोड़ा वहाए मुखे सॾ करे त मां उन जूं सभु परेशानियूं लाहे छॾियां इहो टाइम हो हुजूर जन आखिरी रात जे हिस्से में उथी वेठा दुआऊं पढ़ियूं अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अहयाना बाद मा अमातना व इलैहिन नुशूर रब तो जी तारीफ आहे जो निंड भी मौत जो किस्म आहे इन्हीअ मां मूंखे जागाई वरी हिकिड़े ॾींहुं मिटीअ खां भी उथी सारी काइनात रब तो जे अॻियां बीहंदी हुज़ूर दुआ फरमाई वरी पढ़ियूं ला इलाहा इल्लल्लाहु वहदहू ला शरीक लह लहुल मुल्क व लहुल हम्द ॿुधो हदीस सही हदीस बुखारी में लिखियल आहे कंहिंजी दुआ कबूल न थे त कीअं कबूल कराए हुजूर जन फरमायो सुम्हण खां अॻ में वज़ू करे बिस्तरे ते सुम्हे ओला जे मुंहुं करे सुम्हे वो जॾहिं जाग थियसि त पहिरियों इहो कलमो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लह वलहुल हम्द ये लफ्ज ये कलमात पढ़ी वलहुल मुल्क ला शरीक लहू वो वरी टियों कलमो पढ़े सुबहानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द पो जेका दुआ घुरे जागण सां वज़ू वज़ू खां अॻ में जेका भी दुआ घुरंदो हुजूर जन फरमायो अल्लाह जो वाइदो आहे जंहिं जागण सां मुंहिंजी तारीफ़ करे मूंखे मञे मुंहिंजी ताक़त जो इकरार करे इहे दुआ घुरंदो त इंशाअल्लाह अल्लाह जी ज़ात हुजूर फरमायो इन जी दुआ रद कॾहिं न कंदो सही हदीस में मन कमजोर किताब जी गाल कोने बुखारी शरीफ में हुजूर जन ये दुआऊं घुरियूं वो डंदण ॾिसनि पिया त नंढड़े अब्दुल्ला हुजूर खे डंदण ॾिनो चई ज़रूरत जंग जी आहे त मां ही भितर भी रखिया आहिनि हुजूर फरमायो मूंखे ज़रूरत आली कोन पाणी त हिन चौरी अंदरां कढी हुजूर खे ॾिनी हुजूर जो थधी मौसम में गरम पानी ॾिठो पुछऊं अब्दुल्ला ही सजर गरम पानी काथों भरे आए अब्दुल्ला चो साईं तव्हां जे करे मां सारी रात पंहिंजे पेट सां मथों ॿाहूं ॿधी इनखे ताज़ो बनायो आहे पंहिंजे जिस्म सां गरम कयो आहे ताजो तव्हांखे थधो महसूस न थिए
ये अदाऊं ॾिसी हुजूर जी दिल में अहिड़ी ख़ुशी इन छोकरे जे लाइ पैदा थी। ऐं मां अर्ज़ कंदो आहियां नबी जंहिं ते ख़ुशि थी वियो समझो त 8 ई दरवाज़ा जन्नत जा खुली विया। ॿुधो नंढड़ो नौजवान 9 सालनि जो उन जूं इहे अदाऊं ॾिसी हुजूर उनखे हुकुम कयो पुट जेका दुआ घुरे मां तुंहिंजे लाइ हिन कबूलियत जे मौके ते घुरी छॾियां। ख़ुशि थी उनखे चयो पर नंढड़े जी अकलमंदी साईं मांखे कहिड़ी ख़बर मां अहिड़ी दुआ घुरां जेका मुंहिंजी ॻिचीअ में पइजी वञे। ॾुखियो थी पवां। माण्हू चवंदा पैसा पैसा पैसनि जे करे वरी दाड़ेल खणी वञनि त पोइ पैसो कॾहिं पंहिंजो पैसो पंहिंजे अज़ाब बणिजी वेंदो। साईं मूंखे ख़बर न आहे मां ज़मीन घुरां पर ज़मीन मुंहिंजे लाइ नुक़सानकार थी वञे। दौलत घुरां दौलत मुंहिंजे लाइ परेशानीअ जो बाइस थी वञे। साईं मां नंढड़ो आहियां मूंखे दुआ बि घुराइण न ईंदी आहे। जेका दुआ तव्हां पाण पंहिंजे ख़्याल सां मुंहिंजे लाइ सुठी समझो उहा घुरी छॾियो। ॻाल्हि समझो। हुजूर जन दुआ घुरी अल्लाहुम्मा अल्लिमुहुल किताब वल हिकमा। अल्लाह हिन नंढड़े खे क़ुरान जो वॾो आलिम बना ऐं हिन खे अकल ऐं दानश्वरी भी इनायत फरमा हिकमत भी इनायत फरमा। बस हुजूर जी दुआ चो कबूल थी वई। इन नंढड़े जो नाला बहन जेके असांजे इस्लाम में हिब्रुल उम्मत हिब्र माना वॾो आलिम हिन उम्मत जो हिन नबी साईं जी क़यामत ताईं अचण वारी उम्मत जो वॾे में वॾो आलिम इहो नंढड़ो अब्दुल्ला बणिजी वियो। इन्हीअ जो नालो ग़वासुल क़ुरान भी रखंदा आहिनि माना क़ुरान शरीफ़ जे समुंड ऐं दरियाह में टुबियूं हणी मोती कढण वारो इहो अब्दुल्ला। छा थो चवे इहो अब्दुल्ला? ॿुधो चए थो वॾा किताब 114 लथा आदम खां वठी नबी साईं ताईं 114 वॾा किताब लथा। तौरात वॾो किताब हो इंजील वॾो किताब हो। इन्हनि सभिनी जो इल्म अल्लाह कन्वर्ट करे हिन क़ुरान शरीफ़ में जमो करे छॾियो आहे। हाणे हिन उम्मत खे तौरात पढ़ण जी ज़रूरत नाहे इंजील ॾिसण जी ज़रूरत नाहे रामायण पढ़ण जी ज़रूरत नाहे गीता जे मुताले जी ज़रूरत नाहे जोगी बणजण जी ज़रूरत नाहे। सारो जो सारो आसमानी इल्म अल्लाह हिन कलामुल्लाह क़ुरान मजीद में जमो करे छॾियो आहे। जंहिंखे क़ुरान मिलियो तंहिंखे सॼी काइनात जो इलाही इल्म मिली वियो। ॿुधो 114 किताब क़ुरान शरीफ बणिजी वियो। तौरात जो हाफ़िज़ कोई कोन्हे इंजील जो हाफ़िज़ कोई कोन्हे रामायण गीता जो हाफ़िज़ कोई कोन्हे पर हिन क़ुरान खे रब एॾो सवलो बनायो जो नंढड़ो भी हाफ़िज़ थे
नंढड़ियों भी हाफिज थी सघन, पोड़ा भी हाफिज थियन, जवान भी हाफिज थियन। ही कलाम जो याद करण में सवलो बनाई। बुधो बुधो तवजे सां मां तव्हांखे अॼु सॼो दीन सम्झाइण चाहियां थो, सारो दीन। सब किताब कुरान में, पर अल्लाह से कुरान में वरी ॿी शइ बि कई। कहिड़ी? रब से फरमाओ वलकद आतैना का सबअम मिनल मसानी वल कुरानल अज़ीम। ऐ सोना करीम जी तोखे कामिल नबी करे आखिर में मोकलियुम, ये तो सामो जी मेहरबानी भी कामिल है जो कुरान शरीफ भी तोखे दिनुम, उन सां गॾु नंढड़ी सूरत सॼे कुरान जो बिज 7 आयतन वारो अलहम्दो भी तोखे दिनो अथम। उन जो मिसाल ॻाल्हि समझो त पोइ अॻिते वधूं। गिदरे जो बिज ॾिठो अथव? एतिरो एतिरो हूंदो, केतिरो हूंदो? ॻाल्हायो न। हेॾो 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 एतिरो एतिरो बिज त 9 जे अध जेतिरो थींदो आहे। हिकिड़ो बिज सॼो बिज नथो चवां, हिकिड़ो बिज 9 जे अध खां बि नंढो आहे, ईअं न? पर इहो नंढड़ो बिज नंढड़ो न आहे। इन हिकिड़े बिज मथां बि हिकिड़ी वल निकिरंदी, उन वल में कई गिदरा निकिरंदा, कई गिदरनि में वरी लखे किरोड़े बिज निकिरंदा। क़यामत ताईं जो सामान इन नंढड़े हिकिड़े बिज में अल्लाह रखी छॾियो आहे। इएं सभु किताब कुरान में, ऐं सॼो कुरान वरी अलहम्दो उन जो बिज बनाए रखी छॾियो अथई। ॻाल्हि सम्झो अलाए न? अब्दुल्लाह इब्न अब्बास तो चवे, ॿुधो। अब्दुल्लाह इब्न अब्बास तो फरमाए, तिबरानी शरीफ जी रिवायत आहे, इज़ा कामल क़ियाम करा अल्लाहुल कुरान। जॾहिं क़यामत कायम थींदी तॾहिं खुद रब भी कुरान पढ़ंदो। हाणे भी पढ़े थो, वो भी कुरान पढ़ंदो। अल्लाह से नमाज न पढ़ंदो, छो त नमाज झुकण आहे, उन वटि झुकण। तवाफ नाहे कंदो, इबादतूं क़बूल कंदो आहे, पर पाण इबादत न कंदो आहे। ॿुधो, पर तिलावत अहिड़ी शइ आहे कुरान शरीफ जी, नबी सोने के भी चई उतलु मा ऊहिय मिनल किताब। ऐ सोना तू भी हिन कुरान जी तिलावत कर। नतलू अलैक बिलहक, वरी रब पंहिंजे लाइ भी फरमायो असां भी तिलावत कयूं था तुंहिंजे मथां हक़ सां। माना अल्लाह भी करे थो, नबी भी करे थो, वो तू छो मारूम आहे? तू भी तिलावत कर, कुरान शरीफ पढ़। तिलावत एडो अमल आहे जो खुद रब भी करे थो, समझो था न? अल्लाह साईं क़यामत जे ॾींहुं कुरान पढ़ंदो, जंहिंखे अलहम्दो याद आहे। अलहम्दो तव्हांखे याद आहे? नंढड़नि वॾनि खे? हा साईं, खुश नसीबी हे ॻोठा एतबार खान जो, न त एतजाज़ हसन खे नथो अचे अलहम्दो। कुल हो अल्लाह। रहमान मलक साहब खे भी नथो अचे कुल हो अल्लाह पढ़ण। यूट्यूब ते पया अथव इहे, ॿ टे दफ़ा पढ़नि था, पर कुल हो अल्लाह भी पढ़ण नथी अचे।
अल्लाह साईं तव्हां खे मुबारक हुजे जो अलहमदो त कम अज कम याद आहे। ॿुधो, इज़ा कामल क़ियामा कर अल्लाहुल क़ुरान, जॾहिं क़यामत थींदी तॾहिं अल्लाह ख़ुद क़ुरान पढ़ंदो। फहफ़िज़हुल मुमिन व अंसाहुल काफ़िर, रब जो कलाम ॿुधी जंहिंजे दिल में अलहमदे जो ॿिज पयल आहे, इन अलहमदे सां सारो मोमिन जे दिल ते क़ुरान फुटी पवंदो। काफ़िर खे ॻाल्हि विसरी वेंदी, मोमिन सभु सॼे क़ुरान जा हाफ़िज़ बणिजी जन्नत वेंदा। ॻाल्हि सम्झो था त इहो ॿिज खे यादि रखो। सभु किताब क़ुरान में, सारो क़ुरान अलहमदे में। अॻिते वरी हैदर करार अलीउल मुर्तज़ा थो फरमाए, इल्म जो बाब आहे अली। अली साईं भंगोड़े खां इन जी तारीफ़ न पुछ, भंगी खे कहिड़ी ख़बर। अली चो मुकामन जो मुजाविर न हुयो, अली मैदान जो मुजाहिदो। ओ सोना, इन अलीअ जी कल्बी ताल्लुक क़ुरान वारनि सां हो। क़ुरान वारा अलीअ वारा, अली साईं चो क़ुरान वारनि मां हो। अली साईं जी ख़ुशबू तोखे भंग न चरसन मां न अचे, अली साईं जी ख़ुशबू तोखे क़ुरान वारनि मां मिले। हिन क़ुरान खे ॾिसो, ए अली साईं जो महबूब किताब। अॻिते हैदर करार थो फरमाए त अब्दुल्ला एतिरे ताईं ॻाल्हि आंदी अलहमदे ताईं। अॻिते मां अलीअ खां ॿुधो त सॼे अलहमदो वरी रब साईं इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, इन ॿिन जुमलनि में सॼो अलहमदो विझी छॾियो अथव। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, छा माना? तुंहिंजी ई इबादत कयूं था, तोखां ई मदद घुरंदासीं। अब इहो मुआहिदो आहे। हदीस में ईंदो आहे हाज़ा बैनी व बैन अब्दी। जॾहिं माण्हू निमाज़ पढ़ंदो आहे न, जॾहिं इहे जुमला चवंदो आहे इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, तॾहिं आसमान वारो अर्श वारो जवाब ॾींदो आहे निमाज़ीअ खे। बुखारी शरीफ़ जी हदीस, सही हदीस मां पढ़ा। अल्लाह जवाब ॾींदो आहे हाज़ा बैनी व बैन अब्दी, हे मुंहिंजे ऐं मुंहिंजे पाने जे विच में मुआहिदो आहे। उहो मुंहिंजी इबादत कंदो रहंदो, मां उन जी मदद क़ब्र में क़यामत में हर जाइ ते कंदो ई कंदो रहंदुसि। इहो मुआहिदो। इय्याक नअबुदु, अली साईं थो चवे। सारा किताब क़ुरान में, सारो क़ुरान अलहमदे में, सारो अलहमदो इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन में। कीअं? अली साईं खां पुछूं साईं कीअं? फरमाऊं ॾिसो, अलहमदे जे मथियूं आयतूं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन। छा माना? रब सब तारीफ़ूं तुंहिंजूं आहिनि, तूं जहाननि जो पालणहार आहीं, तूं रहमान आहीं, तूं रहीम आहीं, तूं क़यामत जे ॾींहं जो मालिक आहीं। या कंहिंजी तारीफ़ कई तव्हां? ज़ोर सां, ज़ोर सां। अल्लाह जी तारीफ़ करण इबादत आहे न। वॾे में वॾी इबादत अल्लाह जी तारीफ़ आहे।
त चए थो मथियूं आए तूं इया कना बुधो में छो त मथों तू रब जी तारीफ़ कई याने इबादत कई या इबादत इया कना बुधो में मथों हिस्सो अलहमदे जो अची वियो हेठों छा आहे इन जे इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन आहे न बाबा हेठों इहा दुआ है असांखे सिधे रस्ते जी हिदायत कर उहो रस्तो जंहिं ते तूं इनाम कया उन्हनि माण्हुनि जो रस्तो न वठा जंहिं ते तुंहिंजी कावड़ आहे जेके भुलल आहिनि उन्हनि जो रस्तो बि असांखे न वठा इहो छा थो घुरे दुआ छा थो घुरे ज़ोर सां दुआ जी माना अलाह खां मदद वठण त इया का नस्तईन में अलहमदे जो पोयों हिस्सो इया का नाबुदु में अलहमदे जो मथियों सना वारो हिस्सो त सारो अलहमदो इया का नाबुदु व इया का नस्तईन में शुमार थी वियो पर अली साईं अञा अॻिते थो वञे ॿुधो गौर सां ॿुधो हैदर इकरार थो फरमाए ओ दोस्तो सारो अलहमदो वरी अल्लाह बिस्मिल्लाह जी बे में रखियो थवे सारो दीन कुरान में सारो कुरान अलहमदे में सारो अलहमदो इया का नाबुदु व इया का नस्तईन में अगते अली थो चवे त सारो दीन बिस्मिल्लाह जी बे में पयो थवे मां अली बिस्मिल्लाह जी बे ते लिखण वेहा एडा किताब लिखी सघां थो जो 70 उठ भी उन्हनि किताबनि जो वज़न खणी न सघंदा जेतिरो रब मुंहिंजे सीने ते बे जो मतलब खोलियो आहे ॻाल्हि सम्झो साईं अली साईं जो इल्मु ॾिसो पुछूं साईं बे में सारो दीन कीअं पियो आहे समझायो हवा समझो थोड़े तवजे बे में सारो दीन कीअं पियो आहे ॿुधो तवजो आहे बेहोश थी विया हुछ अलाए हे हिनखे ॾिसंदा तव्हांजो होश बि ख़तमु अब होश में वियो समझो कुरान शरीफ पुछूं अली साईं खां त बे में सारो दीन कीअं पियो आहे समझायो फरमायो आदम खां वठी क़यामत ताईं ॿुधो आदम खां वठी क़यामत ताईं वलियन नबियन पीरन पैगंबरन आमिन तुझा मुंहिंजा सब रूह अल्लाह हिकड़े मैदान में जमा फरमाया हिकड़े सभिनी जा रूह हिकड़ी जाइ ते गॾु थिया उन्हनि खां वाइदो वरितई इनखे चइबो आहे वाइदे अलस्त कुरान में इन वाइदे जो ज़िक्र आहे अरे वे छड़ा ए चंद्र उथो वे होता ये छा आहे हिकड़ी जाइ ते वेही रहो पागल चऊं त साईं अव्वल आखिर सभिनी जा रूह हिकड़े मैदान में जमा कया रब वली नबी पीर पैगंबर असांजो सोने जो रूह भी उते जमा कुरान में लिखियल आहे रब साईं रूहन खां पुछो अलस्तु बिरब्बिकुम अलस्तु बिरब्बिकुम छा मां तव्हांजो रब न आहियां मां तव्हांजो रब न आहियां अब माण्हू सिखंदो आहे त ॻाल्हाईंदो आहे न गूंगो ॻाल्हाए छो न सघंदो आहे जो ॿुधंदो न आहे ॿुधे त मिंट में सिखी वेंदो ज़बान त गूंगे खे हूंदी आहे पर ॿुधंदो न आहे इन करे सिखियल न हूंदो आहे लफ़्ज़ सिखियल
उनखे को अहिड़ी मशीन मिले उनखे अल्फाज ॿुधाइजनि त गूंगो बि ॻाल्हाईंदो। हाणे के गूंगनि खे अहिड़ी मशीन हणनि था, कन जी त सफ़ा सलाहियत ख़तम आहे। बहरहाल रूह ॻाल्हाइण सिखियल न हा। रब पियो सुवाल करे, अलस्तु बिरब्बिकुम, मां तव्हांजो रब न आहियां? तूं माॾे तके पियो मां तो ॾे, त छा जवाब ॾियूं? काफ़र काफ़रनि खे, मोमिन मोमिननि खे पिया ॾिसनि, नबी नबियनि खे पियो ॾिसनि त इहो मतां को जवाब ॾे, वली वलीअ खे पियो ॾिसे मतां इतां को जवाब अचे त पोइ मां बि ॾियां। हुज़ूर फरमायो कोई जवाब न पियो ॾे। बुइस्तु मुअल्लिमा, रब मूंखे उस्ताद करे मोकिलियो, मां पहिरियनि ऐं पोयनि सभिनी जो उस्ताद आहियां। मुंहिंजे रूह सभ खे सेखारियो, छो त पहिरियों मां जवाब ॾिनो। भला 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 जी माना आहे हा साईं तूं असांजो रब आहीं, तूं असांजो रब आहीं। भला हा साईं तूं असांजो रब आहीं। मुंहिंजो जवाब ॿुधी नबियनि बि चयो भला। नबियनि जो आवाज़ ॿुधी वलियनि बि चयो भला। वलियनि जो आवाज़ ॿुधी मोमिननि बि चयो भला। मोमिननि जो आवाज़ ॿुधी काफ़िरनि बि चयो कालू भला। कालू माना चयूं, कालू माना छा चयूं? भला। छा चयूं? ज़ोर सां ज़ोर सां। भला माना हा। भला जे मुंड में छा आहे? बा आहे न बाबा। बिस्मिल्लाह जे मुंड में ज़ोर सां ज़ोर सां। होॾे बि बे हेॾे बि, माना इहा बे उन बे खे यादि थी कराए त तूं इकरार करे आई। वध में तूं सुवाल कंदे मूंखे त यादि ई कोन्हे, मूंखे त यादि ई कोन्हे। इहो वाइदो क़ुर कीअं थो ॿुधाए? तव्हांखे यादि आहे छा मंगसनि खे? हा साईं, चांडियनि खे यादि आहे छा? कंहिंखे यादि कोन्हे, वाइदो त यादि कोन्हे। असां अम्मा जे पेट में 9 महीना रहियासीं, तव्हांखे यादि आहे? न रहिया हुयो? रहिया पर यादि न आहे। अम्मा जो खीर पीतोसीं पर चइबो खोड़ ॻाल्हियूं यादि न आहिनि, विसरी वेंदियूं आहिनि। असांजो दिमाग़ ग़लति थींदो, दुनिया जूं ॻाल्हियूं ग़लति थींदियूं, पर कलामुल्लाह जी ॻाल्हि ग़लति न थींदी। रब चयो तव्हां वाइदो मूं सां कयो हो। मां पुछो मूंखे रब ख़ालिक मालिक करे मञो था? तव्हां चओ भला हा साईं असां तोखे मञूंसीं। हा तोखे उन जे मुंड में छा हुयो? बे। भला। भला जी माना हा, इहो मञूंसीं। इन जी माना छा हुई? त रब तुंहिंजे हुक्म सां टकर खाईंदो मुंहिंजो नफ़्स, तुंहिंजे हुक्म सां टकर खाईंदी मुंहिंजी औलाद, तुंहिंजे हुक्म सां टकर खाईंदो मुंहिंजो वॾेरो, तुंहिंजे रब हुक्म सां टकर खाईंदो मुंहिंजो मुआशरो, तुंहिंजे हुक्म सां टकर खाईंदी मुंहिंजी घरवारी। मां सभ खे छॾे रब तूं ख़ालिक ऐं मालिक जी ॻाल्हि खे मथे खणंदुसि। दीन इन खे चइबो आहे। दीन इन शइ जो नालो आहे, पूरो दीन इन शइ जो नालो आहे त हुकुम कंहिंजो मथे कंदासीं। इहो तूं हा करे आहीं। पर हिकिड़ो चरियो चए पियो साईं अलाह करे मञोसीं कि निमाज़ां बि पढ़ूं, त ॿिए सम्झायोसि हमरा करे आयो शादी। पोइ साल सवा गुज़री वियो, माईअ खे हामिला भी थी वई, पेट भी थी पयुसि, रमज़ान भी अचे पियो, ईद भी मथों अचे पई, त घरवारी चुसि सियारो भी अचे थो, रमज़ान भी अचे थो, तुंहिंजी सवड़ हिकिड़ी आहे,
हाने टियों बार भी अचे थो उन लाइ सवड़ भी ठारा हिकड़ी खट भी ठारा ऐं तेल भी वठी आ 400 रुपए किलो थी वियो थी खाधे जो ऐं मुंहिंजा कपड़ा ईद जा भी वठी आ मुंहिंजो सैंडल ऐं जूतो भी वरितियो आ फलाना टपड़ भी खुटल थी ये भी वरितियो वॾी लिस्ट कढियसि माई हिन चयो चरी मां तोखे क़बूल कयो हो या इहो तुंहिंजो सॼो सामान क़बूल कयो माखां त मौली साहब छड़ो एतिरो पुछो त फलाणे जी धीअ फलाणी तोखे क़बूल आ मां चयो हा मां क़बूल कयमि हा मां तोखे क़बूल कयो तुंहिंजा कपड़ा खाधा रहाइश खटा बिस्तरा सही हे अन्न अनाज तुंहिंजे लाइ मां काथे क़बूल कयो मां मौलवी पुछो ई कोन इहो सही चवे थो चरियो ॻाल्हायो नथा बाबा इन माईअ खे क़बूल कयो त सॼो घर तुंहिंजे मथां आहे या न इहा ई ॻाल्हि हिते थवे तव्हां हा कई त सारो दीन क़बूल करे आई हाणे हेॾे होॾे फिरणो नाहे अल्लाह रसूल जे हुक्मनि खे मथे करो इहा इबादत आहे हुजूर फरमायो इन इबादत जे करे मूंखे मेराज मिलियो जो मां रब जो हुक्म मथे कयो चाचा छॾियमि सौट छॾियमि माइट छॾियमि घर छॾियमि हता के वतन मके जहिड़ो भी छॾियमि मां रब जे हुक्म खे मथे खयो त रब चयो तूं सब खे मुंहिंजे करे छॾियो आहे त मां भी सब खे हेठि करे तोखे सब खां मथे थो रखां इहो आहे मेराज इन जे करे ज़िक्र आयो सुबहान अल्लज़ी असरा बे अब्दिही बे रसूलिही न चई छो रसूल जी माना है माण्हुनि खे सम्झाया मां तव्हांखे सम्झाया थो त मुंहिंजो मोह तव्हांजो मोह ऐं जॾहिं निमाज़ पढ़ंदासीं त सभिनी जो मोह काॾे थींदो अलाह ॾे छो काबे ॾे मोह करण खां पोइ इहा दुआ बि पढ़बी आहे इन्नी वजहतु वजीह लिल्लज़ी फतर अस्समावाति वल अर्ज़ अल्लाह मां सॼी दुनिया खां मोह फेरे तोॾे रुख रखियो आहे पंहिंजे दिलि जो बसि मां सभ खे विसारे 5 मिंट तोसां ॻाल्हाइण आयो आहियां निमाज़ जी माना इहा आहे अल्लाह ॾे रुख त इबादत में माण्हूअ जो रुख अल्लाह ॾे रिसालत में रुख हूंदो आहे माण्हुनि ॾे ॻाल्हि सम्झो था न त नबी साईं के मेराज जे मामले में इबादत जी अब्द हुजन जी ॻाल्हि लिखियई इन करे त इन्हीअ वक़्तु इबादत जे में तो जो रुख माॾे हूंदो आहे इन करे तोखे मेराज में भी रुख माॾे आहे त अब्द सॼा बेहतर आहे ॻाल्हि सम्झो अलाए न अञा त घणियूं ॻाल्हियूं पर खोड़ो साहब मथों अची वेही रहियो आहे हाँ सही चए थो मां हेठि थो लहां हेठि लथो त पोइ असांजो ख़ैरु न आहे धरणो हयोसीं हिते त ॿीहर मां इमरान न लथो तव्हां बि न लहो बहरहाल मां एतिरो तव्हांखे सम्झायो त बे में मुआहिद बला पयल आहे ऐं बला में सारो दीन पयल आहे सारो दीन अल्लाह जे हुक्मनि जे मञण जो नालो आहे हाणे इबादत जी माना सम्झो बसि पोइ दुआ था कयूं इबादत छाखे चइबो आहे अल्लाह जा सभु हुक्म मञे अल्लाह खे राज़ी करणु कंहिंखे अल्लाह के राज़ी ऐं अल्लाह जेके हालात मोकिले उन ते तूं वरी तुंहिंजो राज़ी रहणु अल्लाह जा हुक्म मञे रब खे राज़ी कयो रब जेके हालात मोकिले दुख मोकिले सुख मोकिले जहिड़ी हाल मोकिले तूं उन ते राज़ी रह इन जो नालो सारो दीन आहे दीन इन ॿिनि जुमलनि खां ॿाहिरि न आहे
तशरीह कजे त सब ॻाल्हियूं इन में पयल आहिनि त असां अल्लाह जा हुकुम बाक़ी इबादतूं जुदा जुदा थींदियूं निमाज़ भी इबादत आहे रोज़ो भी दुकान में जी भी इबादत आहे तू मौलवी दे फोन करे पुछा कयो साईं हे वापार व्याज त नाहे मौली साहब चो इहो व्याज आहे तू चो तोबा कयम वरी न कंदो तू वरी सही वापार शुरू कयो जेको दीन वारो हो त तू इबादत दुकान वारी पूरी कई दुकान वारी इबादत ये अल्लाह जो हुकुम मञी शादी में भी ईअं शादी तू करे पियो ॾिसे पियो हिकिड़े पासे ॾों दोल तमामा रंगियूं बदमाशियूं आलमन खां पुछी त अल्लाह रसूल जो हुकुम शादीअ में छा आहे उन्हनि सम्झायो त इहे ख़लफ़शार न कजांइ शादी बेबरकती थी वेंदई अल्लाह रसूल जो हुकुम मथे कजांइ तू चो मां सब कुछ छॾे मां शादीअ मंझां शीन जा नुक़्ता ई लाहे शादी करे छॾी शादीअ खे शीन जा नुक़्ता लाहियोसि त ये 3 नुक़्ता ख़राब आहिनि न ये कढी छॾियो असे ये कढी छॾियो त शादी तू शादीअ में इबादत पूरी कई जो रब जो हुकुम मञे ग़मीअ में भी इबादत आहे पुछी टीजो ॿारो चालीहो फिलाणो सतताम जुमाणा हिकिड़े मुला त तोखे ॾसियो त वाह जो कमु करे थो इहो त वॾी ख़ैर जी ॻाल्हि आहे सम्झो था न उन पंहिंजे पेट जी ॻाल्हि कई जो तूं मुफ़्त में उन वीचारे जी ख़िदमत करे त उहो बि न ॾसींदो इहे ॻाल्हि पर तूं उन जी ख़िदमत करे कोन थो वॾा ज़ालिम थी विया आहियो तव्हां आलमनि जी ख़िदमत नथा कयो न त हक़ीक़त इहा आहे जेका शइ जंहिं कमाई आहे उहो ॾे तूं गुड़ कमाए रखियो आहे त हाणे तूं गुड़ ॾींदे ॿिया तोखे पैसा ॾींदा तूं माखी गॾाए रखी आहे त माखी ॾींदे ॿिया पैसा ॾींदा हिकिड़ो क़ुरान सम्झाइण वारी शइ गॾाए रखी आहे उहो क़ुरान सम्झाईंदो त तूं उनखे उनजी ख़िदमत कर जो ख़िदमत न कंदे त पोइ उनखे अटकल ईंदी थी टीजो ॿारो चालीहो 7 ॾींहं 40 ॾींहंनि ताईं मिठी मानी सभु दॿराईंदी पोइ तूं चवंदे अबा अबो मरी वियो आहे इहे सभु कम करणा आहिनि यार तो इबादत न कई समझे इबादत जी माना इहा आहे ग़मीअ में त अल्लाह रसूल छा कयो आहे मां ईअं कंदुसि जेकॾहिं तूं उहे कयो त तूं शादीअ जी ग़मीअ जी इबादत पूरी करे छॾी त इबादत हर जाइ ते जुदा जुदा आहे तूं वॾो आहे ॻोठ जो घर जो वॾो आहे तोॾे फ़ैसिलो आयो तूं कंहिं में रूह रिआयत न रखी छो त क़ुरान जो हुकुम पुछो ए दिलू इंसाफ़ कजो वरी का शरीयत जी ॻाल्हि विचड़ियल हुई वरसे तरके जो मसइलो हुयो त तूं आलमन खां हुकुम पुछो त अल्लाह छा थो चवे उन्हनि चयो त धीअनि जो बि हक़ थी भेणनि जो बि हक़ लॻंदुई उन्हनि इहे शयूं तोखे ॿुधायूं तूं चयो भल मूंखे हिसो थोरो मञे थोरो मिले मां अल्लाह जे हुकुम खे मथे खणंदुसि त तूं फ़ैसिले में अल्लाह जी इबादत कई अबा इबादत छड़ो मस्जिद में थोड़ी थींदी आहे हर जाइ ते जुदा इबादत आहे छो त इंसान हर जाइ ते रब जो बानो आहे उन जा बाना थी रहो ईअं न त निमाज़ में उन जा बाना दुकान ते वेठा हुजो त खीसा कतरियो वेठा माण्हुनि जा न उते भी तू अल्लाह जो बानो बनीअ में भी तू अल्लाह जो बानो आहे खबरदार अशद्दुल अज़ाबी यौमुल क़ियामा मन युग़य्यिरु मिनारल अर्ज़ जेको खाता बदलाए थो बना बदलाए थो ज़मीननि जा त मूंॾे टुकड़ो थोरो वधे हुज़ूर जन फरमायो क़यामत जे ॾींहुं वॾे में वॾो अज़ाब इन्हीअ माण्हूअ खे थींदो जेको ज़मीननि जा निशान बदलाए थो इहो इबादत रब जी नथो करे शैतान जी इबादत नफ़्स जी इबादत थो करे त
तो अल्लाह जा बाना थी रहो सजो दीन इन इया का नाबुदु व इया का नस्तईन में आ इने जो खुलासो बिस्मिल्लाह जी बे में आ बे उन बला के याद ॾियारे थी पई त तू रब सां मुआहिदो करे आयो आ हाणे रब जे हुक्मन जे खिलाफ कम न कंदे दुआ है अल्लाह साईं हिन ॻोठ सारे के पंहिंजे खैर बरकत सां भरे नवाज़े। असदुल्ला खान के दिमागी झटका है उनके लिए दुआ घुर्बी असदुल्ला खान के दिमागी झटका चांडी की अल्लाह सबनी बीमारन की शिफा अता फरमा खुसूसन असदुल्ला साहब के अल्लाह तमाम रूहानी ऐं जिस्मानी बीमारन के पंहिंजे फज़ल ऐं करम सां निजात अता फरमा असांजी ही दुनिया भी भली फरमा आखिरत भी भली फरमा अल्लाह असांजे बचड़न के साले फरमा ऐ अल्लाह जिन के औलाद ना है उन्हन के साले औलाद अता फरमा बीमारन के शिफा अता फरमा अल्लाह इन मुल्क मां इन ज़ालिम के अज़ाब बनाए आंदो थी माफ़ी ॾे इन ज़ालिम के हटाए इन जी जाइ ते को रहम दिल हुक्मरान इनायत फरमा सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही मुहम्मद कंडी पर रही सही हां सुभान अल्लाह माशाअल्लाह अज असांजे मेहमानन खे